अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अऊज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हम्ज़िहि व नफ़्ख़िहि व नफ़्ख़िहि। अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना। हिन जहिड़ी मजलिसूं हर रोज़ न थींदियूं आहिनि। ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जी मेहरबानी आहे जो असां ई तव्हांखे अहिड़ी बाबरकत बेहतरीन मजलिस में शामिल फरमायो। लेकिन अफसोस जी इहा ॻाल्हि आहे त जंहिं मक़सद जे तहत असां हिते जमा थिया आहियूं, जंहिं बेहतरीन मक़सद जे लाइ असीं तव्हां जमा थिया आहियूं, मगर नज़र इहो पियो अचे त हिक पासे अल्लाह रब्बुल आलमीन जे कलाम पाक कुरान मजीद जी तिलावत, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जो फरमान, कायनात जो अफजल तरीन इंसान अल्लाह रब्बुल आलमीन खां बाद नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन सब खां अफजल तरीन इंसान आहिनि, उन्हनि जो हिते तज़किरो थिए पियो। पर असांजी जेका महफ़िल आहे, आख़िर असां पंहिंजो वक़्तु कढी करे
पंहिंजूं मसरूफ़ियतूं ख़त्म करे असीं हिते जमा थिया आहियूं, पहुता आहियूं। कहिड़ो मक़सदु आहे? छाजे लाइ जमा थिया आहियूं? मूंखां पहिरीं माशाअल्लाह बुज़ुर्ग मशाइख़ किराम जेके आहिनि उहे बहितरीन गुफ़्तगू करे विया। बेहतरीन समझाणी पेश करे विया। इमाम बुखारी रहमहुल्लाह ताला पंहिंजे सही बुखारी किताबुल इल्म जे अंदर बाक़ायदा बाब फरमायो, ज़िक्र फरमायो आहे। हिते असां इल्म हासिल करण आया आहियूं, नसीहत हासिल करण आया आहियूं, कुछ सिखण आया आहियूं, कुछ समझण आया आहियूं। ऐं इल्म हासिल करण लाइ सभ खां पहिरीं ज़रूरी इहा ॻाल्हि आहे त अल इंसात, सुकूत, ख़ामोशी हुजे। इल्म खे समझण जे लाइ जैसी ख़ामोशी न ईंदी माण्हू कुझु न समझी सघंदो। समझण जे लाइ ज़रूरी आहे त माण्हू पहिरीं ख़ामोश रहे, मुबल्लिग़ खे, दाई खे, ख़तीब खे, इमाम खे गौर सां माण्हू ॿुधे। आख़िर ख़तीब साहब जेको पंध करे आयो आहे, तव्हां जेको पंध करे आया आहियो, ऐं उहे ई साॻियूं हिन अल्लाह जे घर में कचहरियूं, गुफ़्तगू, खिल भोग हुजे, पोइ मुंहिंजे अचण जो, बुज़ुर्गनि जे अचण जो, तव्हांजे अचण जो कहिड़ो फ़ाइदो थियो? इहे ई कचहरियूं असां ॿाहिरि कयूं, इहे ई कचहरियूं असां हिते कयूं, पोइ हिन मजलिस खे को ठाहिण जो मक़सदु छा हुयो? बुज़ुर्ग वीचारा गुफ़्तगू कनि पिया, बहितरीन नसीहतूं कयूं, जिन सम्झूं त उन्हनि सम्झो, जिन कचहरियूं कयूं, खिल भोग कयूं, टोकूं कयूं, को फ़ाइदो कोन्हे। आख़िर इंतिज़ामिया जेके पैसा ख़र्च कया, ही हेॾी महफ़िल सजाई अथनि, हेतिरो सारो ख़र्चो थियो आहे, कंहिंजे लाइ थियो आहे? अहिड़े दौर में, फितननि जे दौर में अहिड़ियूं मजलिसूं घटि जेके थियनि थियूं, ऐं असां बि उन्हनि मजलिसुनि खे चङी तरह सां जेको आहे ॿेड़ी ॿोड़ियूं। जेसीं ताईं असां मजलिसुनि जो पूरो ख़्याल न रखंदासूं, यानी असां पंहिंजो त वक़्तु बर्बाद कयोसीं, पर जेके ॿुधण वारा आया आहिनि उन्हनि जो वक़्तु बर्बाद कयो। ख़ुदा रा इन्हनि ॻाल्हियुनि ते गौर कयो। ऐं सवेर खां ॾिसां पियो उहे ई साॻियूं, जीअं असांजो जेके शादी थींदी आहे, दावत थींदी आहे, दुनियावी तौर ते जेके मसइला हूंदा आहिनि, उहे ई हिते माना उहो ई माना हिकिड़ो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी कलाम जेको उते पेश थिए पियो, बयानु थिए पियो, केॾो वॾो मक़ाम आहे जो फ़रिश्ता बि जेके आहिनि उहे इन्हनि मजलिसुनि में अची वेहंदा आहिनि। अल्लाह जे ज़िक्र खे ॿुधण जे लाइ अल्लाह जा फ़रिश्ता अची वेहंदा आहिनि। मामूली शइ कान्हे। दुनियादार जेकॾहिं शाह जो रिसालो पढ़बो त साईं जहिड़ो कुकुर जे मथां मां जे माण्हुनि जे मथां मिसाल ॾींदा आहिनि, कुकुर जे मथां माक, शाह जो रिसालो हुजे या कंहिंजो शाइर शाइरी हुजे, कंहिंजो कलाम हुजे, माण्हू गौर सां वेही ॿुधंदा त को गुफ़्तो सां का मिस न थिए, का सम्झाणे सां का हेठि मथे न थिए। शाह जो रिसालो छा? शाह जहिड़ा करोड़े माण्हू जमा थियनि, अरबे माण्हू जमा थियनि, खरबे माण्हू जमा थियनि, वॾा वॾा अदीब, वॾा वॾा शाइर, वॾा वॾा फ़लसफ़ी जमा थियनि, हुननि जो कलाम हिकिड़े पासे, बल्कि मिसाल ई कोन्हे। अल्लाह जो कलाम, अल्लाह जे रसूल जो कलाम मुवाज़नो ई कोन्हे। असांखे को परवाह ई कान्हे, को मसइलो ई कोन्हे। असीं कंहिं वॾेरे जी महफ़िल में त ईअं कचहरियूं कयूं। ॿुधायो, थोरो आऊं गुस्सो कयां पियो माज़रत सां, क़िस्मती ही मजलिसूं थींदियूं आहिनि। कहतुर रिजाल जो दौर आहे। हींअर ॿुधाइण वारा जेके आहिनि उहे घटि आहिनि, ॿुधण वारा घटि आहिनि, सम्झाइण वारा घटि आहिनि, सम्झण वारा घटि आहिनि। ऐं पोइ बि असांजी इहा सूरत हाल हुजे कि वॾेरे जी महफ़िल में त केॾी करे मुंहिंजा भाइरो कुझु अहसासु कयो,
फुड़ी फुड़ी तलात फुड़ी फुड़ी थी करे जमा थी करे हिकिड़ो प्रोग्राम मुनक़द थियो आहे। बुज़ुर्ग वीचारा किथां को किथां आयो तव्हांखे ॿुधाइण जे लाइ सम्झाइण जे लाइ मन को माण्हू ग़लति सम्झे। जेकॾहिं इमाम साहब के ख़तीब साहब के जेकॾहिं मोट न मिलंदी ॾिसंदो त्यार को पियो सुम्हे, को पियो कचहरियूं करे, को पियो भॼे, को पियो डुके, को पियो झूठा खाए। हाणे उहो बि तो ख़तीब साहब त उहो ई बयानु कंदो न, आख़िर दीवारुनि खे ॿुधाईंदसि हुआसीं। असीं को दीवारुनि खे त ॿुधाइण कोन आया आहियूं न। ये बुज़ुर्ग जेके पहिरीं निकिरी विया, तकरीरूं करे विया, ख़िताब करे विया, माशाअल्लाह क़ुरान हदीस अहले हदीस मसलकी हुई आहे। क़ाल अल्लाह क़ाल रसूल किस्सा कहानियूं कोथा बयान कनि, बुज़ुर्ग क़ुरान हदीस बयान करे विया साफ़ शफ़ाफ़। जेकॾहिं इहो तरीक़ो रहियो, इहो रवैयो रहियो, इहो अंदाज़ असांजो रहियो ऐं तक़रीबन हुई आहे, पोइ कंहिंजी दिलि चवंदी। जेके प्रोग्राम सेट कनि था उन्हनि खे मोट न मिलंदी, पोइ अॻिते छा सोचींदा? अॻिते प्रोग्राम करण खां पहिरीं सोचींदा साईं जहिड़ो शादियुनि में कचहरियूं तहिड़ियूं हिते कचहरियूं, कहिड़ो फ़ाइदो पियो? तंहिंजे करे लिल्लाह फिल्लाह अल्लाह जे ख़ातिर जंहिं मक़सद जे लाइ तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी आया हो, तव्हां पाण बि ख़ामोशी सां सुकून सां ॿुधो ऐं पंहिंजे साथियुनि खे, पंहिंजे दोस्तनि खे, पंहिंजे मिटनि माइटनि खे जेके तव्हां कनि उन्हनि खे बि सुकून सां ॿुधणु ॾियो। बहरहाल मौज़ू इहो आहे ऐं इहो ॻाल्हियूं बि मुख़्तसर कंदुसांव, देख में न वेंदुसांव, मुख़्तसर कंदुसि, लेकिन कुझु शयूं तव्हांखे आऊं ज़हन में ज़रूरु ॿारींदुसि इंशाअल्लाह, अल्लाह सां अगरि चाहियो। ऐं सोचींदो रहंदो आहियां ऐं तव्हांखे बि हिन ॻाल्हि जी सोच ईंदी ऐं अचणु खपे। अल्लाह रब्बुल आलमीन जे फज़लो करम सां ही पंहिंजो जेको ही ख़ितो आहे, अल्लाह रब्बुल आलमीन जे फज़लो करम सां हिन ख़िते में राष्ट्रीय ख़ानदान तौहीद जो ज़बरदस्त प्रचार कयो आहे। इन ॻाल्हि जी गवाही असांजो पूरो एरियो इलाइक़ो त ठहियो, सूबो त ठहियो पाकिस्तान, पर दुनिया गवाही ॾींदी। तौहीद जी दावत, शिरक के निदण, शिरक ऐं बिदात जे ख़िलाफ़ कम करण, ख़ुसूसन अल्लामा सैयद रुशदुल्लाह शाह राशिदी रहमतुल्लाह अलैह, अल्लामा सैयद एहसानुल्लाह शाह राशिदी रहमतुल्लाह अलैह, अल्लामा सैयद मुहिबुल्लाह शाह राशिदी रहमतुल्लाह अलैह, अल्लामा सैयद बदरुद्दीन शाह राशिदी रहमतुल्लाह अलैह, अल्लाह साईं उन्हनि जे क़ब्रुनि ते करोड़ा रहमत नाज़िल फरमाए, हुननि जा दर्जा बुलंद फरमाए, हुननि जी मग़फ़िरत फरमाए, हुननि खे पंहिंजे मर्ज़ियात सां नवाज़े, दिलो जान सां हुननि बुज़ुर्गनि अल्लाह रब्बुल आलमीन जे तौहीद जी नशरो इशाअ जो कमु कयो। पीर साईं मुहिबुल्लाह शाह राशिदी रहमतुल्लाह अलैह उन्हनि जी वफ़ात थी आहे 1995। ॻाल्हियूं गौर सां ॿुधिजो ऐं मुख़्तसर ॻाल्हियूं कंदुसांव, छो जो मशाइख़ किराम माशाअल्लाह सुठा तव्हांखे बयान ॿुधाए विया आहिनि ऐं चंद चीद शयूं तव्हांखे ॿुधाईंदुसि, इन ते गौर कजो। पीर साईं मुहिबुल्लाह शाह राशिदी रहमतुल्लाह अलैह जिन जी वफ़ात थी आहे 1995 में। कॾहिं? 1995 में। साईं बदियुद्दीन शाह राशिदी रहमतुल्लाह अलैह जिन जी वफ़ात थी आहे 1996 में। साल जो फ़र्क़ु आहे। असां जंहिं साल में आहियूं उहो आहे 2024। घणो फ़ासिलो आहे वफ़ात में? घणा साल थी विया? 24 साल, 23 साल, ही 30 साल खणी ॿधो। घणो?
30 साल हुननि पूरी दुनिया में उन्हनि जो फेज़ आम थियो आहे, पर ख़ासि तरह सां पंहिंजो ही ख़ितो जेको ही एरियो आहे, ही पंहिंजो जेको ख़ासि तरह सां एरियो आहे, इन भरपूर इस्तिफ़ादो कयो हुयो। ऐं असांजा जेके अहले इलाइक़ा माना दोस्त अहबाब फ़ख़ुर कंदा आहिनि ऐं करणु घुर्जे त असांजो ही इलाइक़ो तौहीद परस्त आहे। पर हाणे तव्हां जाइज़ो वठो, गौर कयो, पंहिंजे घर वारनि खे ॾिसो, पंहिंजे ॿारनि खे ॾिसो, पंहिंजे औलाद खे ॾिसो, पंहिंजे मुआशरे ते नज़र आणियो, पंहिंजे बाज़ारुनि खे ॾिसो, पंहिंजे इलाइक़े खे ॾिसो। 30 सालनि जे फ़र्क़ में असांजे अंदरि केतिरियूं ख़राबी पैदा थियूं आहिनि। तव्हां अंदाज़ो लॻायो, कॾहिं असां अंदाज़ो लॻायो आहे? असां फ़ख़ुर त कंदा आहियूं, असां तौहीद परस्त आहियूं, हालांकि कहिड़ी उहा बीमारी आहे जेका असांजे हाणे मुआशरे में राइज न आहे। छा शिरक न आहे? छा बिदअत न आहे? असांजूं मस्जिदूं वीरान, मस्जिदुनि में निमाज़ पढ़ण केरु तयारु कोन्हे, मायूं बेनमाज़ी, असांजो औलाद बेनमाज़ी। मुहर्रम खां वठी करे ज़ुल्क़ादा ज़ुल्हज 12 जेके महीना आहिनि, इन्हनि 12 महीननि में को हिकिड़ो महीनो ॿुधायो जंहिंमें असांजे मुआशरे में बिदअत जो रवाज न हुजे? ॿुधायो, नालो कोथो खणाऊं? कहिड़ी बिदअत आहे? आख़िर अहले तौहीद, असां अहलुल हदीस, सच्ची खुरी दावत आहे। शेखैन करीमैन अलैहिम रहमा, उन्हनि जे वफ़ात खे 30 साल मस गुज़रिया आहिनि। असांजो मुआशरो उन्हनि साॻियुनि बुराइनि में जगड़ी चुको आहे। कॾहिं गौर कयो आहे? असांखे अहसासु थियो आहे? छो कोन थो अहसासु थिए असांखे? ज़हन में इहो तसवुर सिर्फ़ समायो वेठा आहियूं त असांजो इलाइक़ो जेको आहे तौहीद परस्त आहे, लेकिन तव्हां हिकु हिकु शइ खे ॻणियो, उहा ई साॻियूं बुरायूं असांजे अंदरि मौजूदु आहिनि। मूंखे त कंहिं दोस्त चयो, साईं हिते त रजबी बि थिए पई, रजब जा कूंडा बि थियनि पिया। अड़े ख़ुदा जा बंदा, रजब जा कूंडा छा आहिनि तव्हांखे ख़बर आहे? असां अहल हदीस थी करे उहे मुहर्रम बि मल्हायूं, मातम बि खाऊं, मातम कयूं, उन खां पोइ जेको आहे इमामनि जा उहे सदका बि खाऊं, यारियूं बि खाऊं, टीजा बि खाऊं, ॿारिया बि खाऊं, पोइ बाक़ी असां में ग़ैर में कहिड़ो फ़र्क़ु रहियो? असां में ॿिनि में कहिड़ो फ़र्क़ु रहियो? आख़िर असांखे इन शइ जो अहसासु छो कोन थो थिए? असांखे इहा शइ छो नथी नज़र अचे? असांजो नौजवान जेको आहे, नौजवान असांजो मुस्तक़बिल आहे। पोढ़ा वीचारा पंहिंजूं उमिरियूं पूरियूं करे हलिया विया, कंहिं त हलिया विया, कंहिं इंतज़ार में, हर कंहिंखे हलणो आहे। असांजे मुस्तक़बिल जेको आहे नौजवान आहे, असांजो नौजवान केॾांहुं पियो वञे? असांजो नौजवान हुन जूं रातियूं ॾींहं थी विया आहिनि, ॾींहं रातियूं थी वियूं आहिनि। सॼी राति जाॻंदा, सॼी राति मोबाइल में फेसबुक, सोशल मीडिया, इंटरनेट, फलाण ढींग, हे हू, सॼी राति जागी करे कंहिंखे गारियूं, कंहिंजो पटको दूर करणु, कंहिंखे ॿ लफ़्ज़ चवणु, कंहिंसां विढ़णु, कंहिंखे छा चवणु। उन खां सवाइ ॿियूं जेके आउं त चवंदो आहियां, बल्कि उलमान लिखियो आहे, उलमान लिखियो आहे, हिन दौर में वॾो फितनो मोबाइल आहे। छा आहे? माण्हुनि खे अजीब लॻंदो थी, मोबाइल फितनो कीअं आहे? हे मोबाइल जा ही फ़ाइदा, ही बिल्कुलु फ़ाइदा आहिनि, फ़ाइदनि खां इनकार कोन्हे, बिल्कुलु फ़ाइदा आहिनि। लेकिन फ़ाइदो जेको हुजे न, पर फ़ाइदे जे बजाए जेको असां हिन खे जंहिं तरीक़े सां इस्तेमालु कयो आहे,
25 साल तव्हां पोइते वञो, घणा 25 साल या 20 साल या 15 साल पोइते वञो, जेका फहाशी उरियानी बेहयाई पुछड़ाई तव्हांखे हिन जे अचण खां पोइ नज़र पई अचे न, पहिरीं कान हुई। नौजवाननि मां अदब वियो, एहतराम वियो, अखलाक वियो, ओहो लिहाज़ वियो, नंढे वॾे जी का टके जी तमीज़ न आहे। छाजो वॾो आहे, गारियूं ॾे, घटि वधि ॻाल्हि विड़, छाजो पीउ, छाजो चाचो, छाजो मामो, छाजो ॾाॾो, गार जे मथां गार, गार जे मथां गार। छा आहे ही सॼो असांखे दर्स हिन मां मिलियो। फिल्मियूं, ड्रामा, प्रैंक्स, हे सॼो नौजवान असांजो राति जो वेहे इन करे थो फिल्मूं ॾिसे, गाना ॾिसे, म्यूज़िक ॾिसे, ड्रामा ॾिसे। ओहो उस्ताद जेको वेठो आहे न, असांजे नौजवान खे पूरी पढ़ाई पियो ॾे त फलाणे खे कीअं कुटणो आहे, फलाणे खे कीअं करिणो आहे। वालिदैन खे सोचणु घुरिजे असांजो औलाद किथां पियो वञे। अॻु में असीं मना कंदासीं न पंहिंजे औलाद खे, फलाणे सां न वेहिजई। अॻु में पंहिंजे औलाद खे चवंदासीं बाबा फलाणो चोर आहे, फलाणो डाकू आहे, फलाणो ज़ानी आहे, फलाणो शराबी आहे, फलाणो सोपारी थो खाए, फलाणो गुटका थो खाए, फलाणे सां न वेहिजई। चवंदासीं न अॻु में, छाजे लाइ त बुरो थी वेंदो। उहो ई साॻियो पीउ पंहिंजे मासूम पुट खे, मासूम न्याणी खे हथ सां मोबाइल ॾे थो, भले वञी पंहिंजो कारोमो कर। पोइ छो था चऊं त यार हीअं थी वियो, हूअं थी वियो। जेकॾहिं तव्हां नाअहल खे नाअहल तरीन शख़्स खे जेकॾहिं तव्हां उन मनसब ते विहारींदो जेको लाइक़ ई न आहे, चोर खे तव्हां रखवालो छा कंदो? अॼु असां पंहिंजे औलाद खे हथ सां ही शयूं ॾेई करे बिगाड़ियूं था। कॾहिं असां सोचियो आहे ही मुआशरे जी बर्बादी छो थी आहे? छो अदब निकिरी वियो आहे, छो एहतराम निकिरी वियो, छो लिहाज़ निकिरी वियो आहे? उलमा जो छो मक़ाम कोन्हे? अॻु में वॾो मक़ाम हुयो, उलमा जो एहतराम हुयो, अदब हुयो। जॾहिं वॾनि जो अदब कोन्हे त उलमा जो कहिड़ो अदब एहतराम थींदो? बुनियादियत ही शइ आहे, असां कंट्रोल न आहे कयो। बयान चया में हो पे त असांजे नौजवान जी जेका रातियूं आहिनि उहो ॾींहं थी वियो आहे, ॾींहं रातियूं थी वियूं आहिनि। सॼी राति हिन जे पोयां ऐं ॾींहं जो पोइ हमरा सुतो पियो आहे। फजर जो टाइम थींदो या फजर खां अधु कलाक पहिरीं, कलाक पहिरीं हमरा सुम्ही रहियो। हाणे साईं निमाज़ूं छुटियूं, हर शइ छुटी। जंहिं नौजवान खे हिन सिस्टम खे हलाइणो हुयो, अॻिते करणो हुयो, अरे पंहिंजे नौजवान खे सम्झायो, पंहिंजे नौजवान खे ज़हन नशीन करायो त असांजा तव्हांजा बुज़ुर्ग कहिड़ा हुया, कहिड़ो कमु करे विया, असांजा वॾा छा हुया, हुननि जो ताल्लुक़ कंहिंसां हुयो, हुननि जो रब्त कंहिंसां हो, जोड़ कंहिंसां हुयो, हुननि जी सोहबत कंहिंसां हुई, दीनदारनि सां हुई, उलमानि सां हुई, फलाणनि फलाणनि शेखनि सां हुयो, बुज़ुर्गनि सां हुयो, पीर हुननि सां, साईं वारनि सां हुयो, साईं मुहिबुल्लाह शाह, साईं बदियुद्दीन शाह। पंहिंजे औलाद खे शयूं ज़हन नशीन करायो। अॼु ख़बर ई न आहे त भले थियनि, तव्हां पुछो साईं बदियुद्दीन शाह केरु हुयो? हालांकि दुनिया जे कुंड कुर्छ ताईं साईं वारनि जो नालो आहे ऐं साईं जा हरमैन शरीफ़ाइन जे इमाम, हरमैन शरीफ़ाइन जा इमाम, ख़तीब, मुबल्लिग़, दाई, शेखैन करीमनि जे शागिर्द आहिनि। ऐं दुनिया अॼु ताईं फैज़याब थी रही आहे। पर असांजो ही ख़ितो जीअं पोइ तीअं वॾड़ा वञनि पिया, असां पंहिंजे नौजवान नसल खे उहो सबक़ न ॾिनो आहे, उहो दर्स न ॾिनो आहे। केसीं ताईं थींदो ईअं? शेख साहब इहे ॻाल्हियूं कयूं पिए न, इहे ॻाल्हियूं पहुचनि थियूं कननि ताईं। निमाज़ पढ़ण लाइ तयारु कोन्हे, हेॾी सारी माशाअल्लाह मस्जिद ठही आहे। अॻु में मस्जिदूं कोन हुयूं एतिरियूं। अल्लाह जी महिरबानी सां हर ॻोठ में तक़रीबन हिकु हिकु ॿ मस्जिदूं। शेख वीचारा महिनतूं करे, कोशिशूं करे, दुनिया वारनि सां हुनखे चई करे, सवलो कमु कोन्हे मुंहिंजा भाइरो, लखे रुपया ख़र्च थियनि था। छाजे लाइ मस्जिदूं ॾियनि थियूं?
असांजो घर जेको आहे वो मस्जिद जे भरिसां आहे 5 दफ़ा अज़ान ॿुधूं था पर इहो एतिरी बि असांखे तौफ़ीक़ कान थी मिले मोबाइल ते वेठा हूंदासूं व्हाट्सअप हलाईंदासूं फेसबुक हलाईंदासूं कचहरियूं कंदासूं गुटका खाईंदासूं सोपारियूं खाईंदासूं मेनपुड़ियूं खाईंदासूं मजलिसूं हलंदियूं ड्रामा हलंदा पर एतिरी बि तौफ़ीक़ कान थींदी जो अची अलाह जे सॼे खे माण्हू क़बूल करे निमाज़ 10 सालनि जो फ़र्क़ु आहे केतिरो फ़र्क़ु केतिरी तब्दीली अची वई आहे असांजे इलाइक़े में क़ौम परस्ती जो रवाज आहे ॻाल्हियूं ऐं कड़ियूं पियो कयां पंहिंजे औलाद खे बचाइणो आहे इंसान जी ज़िंदगी ते को भरोसो कोन्हे ऐं इहो बि यादि रखिजो मता हिन भुल में हुजूं असां त असां जेकॾहिं निमाज़ी वॾड़ा थी वियासीं निमाज़ 5 वक़्त पढ़ूं पिया असांजो नौजवान जेका निमाज़ी न आहे बेदीन थिए पियो असां पंहिंजी जान चढ़ाई हू ॼाण जो कमु न आऊं जेकॾहिं थी सघे पंहिंजी जान छॾाए वञा या आऊं गुनाहगार हुजां अल्लाह साईं मूंखे रहम करे मुआफ़ करे जन्नत में वञी सघां थो पर जेकॾहिं मुंहिंजे पोयां मुंहिंजो अहल अयाल औलाद ओड़े पाड़े वारो जेकॾहिं मुंहिंजे मथां जी बीठो न पोइ तहजुद गुज़ार हूंदुसि न को फ़ाइदो कोन्हे दुनिया जी फिक्र आहे न पंहिंजे औलाद जे लाइ पंहिंजे औलाद जे लाइ असां वॾी कोशिशूं कयूं था दुनियावी मुआश जे लाइ डॉक्टर कयां इंजीनियर कयां फलाणो कयां ही कयां हू कयां त दुनिया जूं ही चंद घड़ियूं जेको आहे कंहिंजो मुहताज न रहे परेशान न रहे पोइ असांखे आख़िरत जो फिक्र टके जो न आहे भले खणी असांजो औलाद मरे निमाज़ न पढ़े रोज़ो न रखे ईमानदारी सां ॿुधाइजो रमज़ान जो महीनो गुज़रियो आहे ईमानदारी सां ॿुधाइजो बलिल इंसान अला नफ्सी बसीरा हर शख़्स खे ख़बर आहे ऐं कीअं केतिरे पाणी में ईमान ॿुधाए केतिरा असां मां हिते जेका मौजूद आहिनि सभिनी रोज़ा रखिया 30 रोज़ा रखियासूं 29 रोज़ा रखियासूं छा असां रोज़ा रखी निमाज़ूं पढ़ियूंसूं छा रोज़ा रखी करे असां पंहिंजी ज़ुबान खे लगाम ॾिनो छा रोज़ा रखी करे असां फिल्मुनि खां बचासूं ड्रामनि खां बचासूं कन्ननि खां गिला गिबत खां बचासूं कूड़ ठगी खां बचासूं सूद खां हरामकारी खां ॿुधायो असां पंहिंजे औलाद खे नसीहत कई तरग़ीब ॾिनी मुंहिंजा भाइरो एतिरो आसान न आहे सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन हेड़ी अज़ीम जमात आहे जंहिंजो अल्लाह रब्बुल आलमीन कायनात जो ख़ालिक मालिक राज़िक हाजत रवा मुश्किल कुशा क़ुरान करीम खां पढ़ी ॾिसो एॾियूं वॾियूं फज़ीलतूं मनक़बतूं बयान फरमायूं सहाबनि जे लाइ ऐं उहे सहाबा जन्नती बिशारत ज़िंदगी में मिली आहे पर ॾिसो क़यामुल लैल में आहिनि फ़राइज़ में नवाफ़िल में दुनिया दीन जे हर शइ में पूरा लथल हुया इहो न आहे त हाणे साईं अबू बकर फिल जन्नत हाणे साईं अबू बकर ढरो थी वेही रहियो रज़ी अल्लाह तआला अन्हु हाणे निमाज़ हल्की थी वई हाणे नफ़िल ख़त्म थी विया न बल्कि अञा वधीक शौक़ पैदा थींदो हुयो हुननि खे त गारंटी हुई त फलाणे सहाबी जन्नत थी वियो ऐं उस्मान जे खां पोइ जेकॾहिं तूं को नफ़िली कमु न करे तुंहिंजे लाइ इहो ई काफ़ी आहे पर उस्मान अॼु बि रोए पियो असांखे कहिड़ी गारंटी आहे कंहिंजी गारंटी कहिड़ो शख़्स आहे सहाबा खां बाद जेकॾहिं इहो दावो करे त आऊं जेको पको जन्नती आहे या फलाणो इमाम पको जन्नती आहे न सहाबा खे असां कंहिं गारंटी न आहे पोइ असीं छाजे आसिरे ते वेठा आहियूं कंहिंजे आसिरे ते वेठा आहियूं ऐं असांजी दावत इहा आहे त क़यामत जहिड़ी अंबिया इकराम अलैहिमुस्सलातु वस्सलाम हथ मथे कंदा नफ़्सा नफ़्सी हर को नफ़्सा नफ़्सी जे आलम में हूंदो नफ़्सी नफ़्सी ज़बान ते हूंदो को मुर्शिद फ़कीर पीर वली कंहिंखे ताक़त कान्हे असांजी दावत इहा ई आहे असांखे अमली तौर ते करे ॾेखारिणो आहे करिणो आहे असांखे पर असांजो मुआशिरो हर शइ उहो ई साॻियो शिरक तकलीफ़ थी बीमारी थी अब भील ॾे फीणो रखायो कोल्हे ॾे फीणो रखायो कोल्हे ईंदा असांजो एतिरो ईमान पोइ छाजी असांजी असीं वेंदा आहियूं न असांजे कई दोस्त आहिनि साईं असीं सऊदी वेंदा आहियूं फलाणे इलाइक़े में वेंदा आहियूं पोइ असांखे असीं पुछंदा तव्हां किथे जा आहियो साईं असां सईदाबाद जा आहियूं हा शेखुल अरब अल अजम जे इलाइक़े जा आहियो शेखुल अरब अल अजम जे इलाइक़े जो तव्हां इहो क़दुरु कयो आहे शेखुल अरब अल अजम जो तव्हां ज़िंदगी हालात घणनि खे साईं जी हालात ज़िंदगी खां आगाही बि कान हूंदी मुंहिंजा भाइरो जेकॾहिं इहे ॿई शख़्सियतूं जेकॾहिं न आलम अरब में हुजनि
हिन ख़िते खां सवाइ कंहिं ॿिए ख़िते में हुजनि हा न, साईं वारनि खे हू निराड़ ते रखनि हा, पर साईं वारनि जो असां उहो क़दुरु न कयो जेको करणु घुरिजे। हू वॾियूं हस्तियूं हुयूं, हुननि खे अलाह साईं वॾे ख़ूब सां नवाज़ियो हुयो, वॾे मक़ाम वारा हुया। अल्लाह साईं जंहिं इल्म सां नवाज़ियो, जंहिं तक़वे सां नवाज़ियो, जंहिं ईमान सां नवाज़ियो, जंहिं यकीन सां नवाज़ियो, हुननि खे अरब, असां अजमी अरब में असां छा दर्स ॾिनो आहे पंहिंजे औलाद खे? असां पंहिंजे मुआशरे खे छा दर्स ॾिनो आहे? असां छा पिया सम्झायूं पंहिंजे औलाद खे? बहरहाल बुज़ुर्ग वेठा आहिनि असांजा, उहे बि तव्हांजे साम्हूं इंशाअल्लाह गुफ़्तगू अर्ज़ रखंदा। बयान करण जो मक़सद इहो आहे असांजे मुआशरे में यकीन ॼाणियो, हर बुराई असांजे मुआशरे में इलाइक़े में अची चुकी आहे, जंहिंजे बारे में असीं चवंदासीं यार इहा असांजे कान्हे। आख़िर इन्हनि शयुनि खे केरु ख़तमु कंदो? इन जो वजह छा आहे? इन जो सबबु छा आहे? कॾहिं गौर कयो आहे असां? हालांकि उलमा मौजूद आहिनि, असल वजह इहा आहे त असां पाण दीन खां दूर थिया आहियूं। छा खां दूर थिया आहियूं? जेस को माण्हू मस्जिद खां टुटो न, इहो यादि रखिजो, जेकॾहिं चाहियो था असांजी ज़िंदगी, दुनियावी ज़िंदगी, उखरवी ज़िंदगी, मामलात बहितर थियनि, उन जे लाइ ज़रूरी आहे त पंहिंजे पाण खे मस्जिद सां जोड़ियो। जेको माण्हू मस्जिद खां टुटो, इहो यादि रखिजो, मस्जिद खां जेको माण्हू टुटो, अॼु हुनजी नमाज़ वई आहे, सुभाणे हुनजो अक़ीदो ख़राबु थींदो। ऐं ईअं ई आहे असां सां। जेके बि असीं ॾिसूं था न, जेके ग़लति कमनि में फाथल आहिनि, उन्हनि जी बुनियादी वजह इहा आहे त कल्ह अगरि निमाज़ी हुयो न, कल्ह अगरि मस्जिद सां जुड़ियल हुयो, कल्ह अगरि तहजुद गुज़ार हुयो, अॼु जेकॾहिं बेईमाना, बदमाशा, क्रिमिनल आहे, उनजी बुनियादी वजह त उन मस्जिद छॾियो। सो ख़ुदा पंहिंजे पाण खे मस्जिद सां ॻंढियो। हेॾियूं सारियूं मस्जिदूं ठहनि थियूं, उन्हनि खे तव्हां आबाद तव्हां न कंदो त आख़िर ॿियो केरु अची आबाद कंदो? हेॾी सारी मस्जिद आहे ऐं उन में जेकॾहिं 4 ॼणा अची वेठा नमाज़ पढ़नि, पोइ फ़ाइदो कहिड़ो थियो? कुझु अहसासु कयो, सम्झण जे लाइ तयारु थियो, पंहिंजे पाण खे तयारु कयो, पंहिंजे अहल अयाल खे तयारु कयो, पंहिंजे औलाद खे तयारु कयो, पंहिंजे औलाद जो फ़िक्र कयो। हिन दुनियावी ज़िंदगी खां वधीक फ़िक्र जंहिं शइ जो करणु घुरिजे उहा उखरवी ज़िंदगी आहे। छो जो दुनियावी ज़िंदगी ग़रीब गुरबो बि गुज़ारे वेंदो, अमीर बि गुज़ारे वेंदो। दुनिया छा आहे? कुन फी दुनिया का अन्न का ग़रीब न आबिर सबीर, माण्हू मुसाफ़िरी वांगुरु ज़िंदगी गुज़ारी आहे अजनबी। पर हक़ीक़त इहा आहे दुनिया में बि ख़ुशि नसीब उहो आहे, दुनिया में बि इत्मीनान सां उहो माण्हू रहंदो जेको माण्हू दीन में अॻिते हूंदो। इहो यादि रखिजो, इहो कॾहिं बि असां हिन में ॻाल्हि न सोचणु घुरिजे यार दुनिया हूंदी त असीं ख़ुशि नासीं। जेकॾहिं ईअं हुजे पोइ असांजे मुआशरे में अरबपति माण्हू आहिनि, उन्हनि खां वञी तव्हां पुछो त उहे माण्हू सुम्हण खां पहिरीं हेतिरियूं लप गोरियूं खाईंदा आहिनि, पोइ सुम्हंदा आहिनि। दुनिया में जेकॾहिं सुकून जो अचे न, उन्हनि खे सुकून दीन में आहे, मस्जिद सां ताल्लुक़ रखण में आहे, मस्जिद सां जुड़ण में आहे, अल्लाह जे ज़िक्र में सुकून आहे, अल्लाह जे ज़िक्र में। बहरहाल वक़्तु आफ़ी गुज़री चुको आहे। इहे चंद शयूं तव्हांजे साम्हूं अर्ज़ रखियूं आहिनि। ख़ुलासा कलाम इहो आहे, वरी बि तव्हांखे इहा ॻाल्हि जी ताक़ीद कयां थो त पंहिंजे पाण खे दीन सां जोड़ियो, क़ुरान सां जोड़ियो, हदीस सां जोड़ियो, अल्लाह वारा जेके बाना आहिनि, उलमा आहिनि, बुज़ुर्गनि सां पंहिंजे पाण खे जोड़ियो। न त उलमानि सां न जुड़ियो, छो असली शइ जेकॾहिं मार्केट में तव्हां उहा न वरिती त नकली ॻिची पवंदी। ऐं ईअं ई थिए पियो, उलमानि खां टुटो पोइ तव्हां कंहिं इंजीनियर जे वर चढ़ंदो, जीअं अॼुकल्ह तव्हांखे नज़र अचे पियो न, इंजीनियर जो तुंहिंजो इंजीनियर तुंहिंजो छा आहे कमु दीन में? पोइ इंजीनियर जे वर चढ़ंदो, कंहिं लोफरनि जे वर चढ़ंदो जिन खे क़ुरान शरीफ़ पढ़ण सां सही तरह नथो अचे। तंहिंजे करे अल्हम्दुलिल्लाह उलमा मौजूदु आहिनि, उन्हनि सां जुड़ो, उन्हनि सां पंहिंजा मामलात पंहिंजा बयानु कयो त हीअ परेशानियूं हीअ मामलात आहिनि, असीं कीअं सेट कयूं, इंशाअल्लाह कमु सेट थी वेंदो। बहरहाल अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे असां तमामु सभिनी मुस्लमान खे हिदायत करे जेको कुझु ॿुधोसीं उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वाख़िरु दाअवाना अनिल हम्दुलिल्लाह।